वञो सभु वरियूं हीअं जे वरन वारी थोड़ाई फेरा कजी सजी गाह जज पंभिया जिन बरी डूंगर से डोरी अमा नसीबा मुंहिंजी दिलि ईअं थी चवे त ईअं अकेली दरियाए वञा पाणी जाॻींदी वञा वञी पंहिंजे बचनि खे ॻोल्हे ला सीने लाया सभु सूर सुणाया। काकी जे पाणी झागण सां माण्हू मिलंदा त अदा मलूक ऐं बाबा अहिड़ा 7 दरिया जाॻे अचनि हा ऐं माण्हू पाण सां भेड़ा वठी अचनि पर काकी असांजा माण्हू पाणीअ में कीन आहिनि। ऐं तूं किथे हूंदा इंडिया जे जेल हूंदा या जिन्हनि भूतनि पाण वटि कैद कया हूंदा। न चाची न को ग़ैबात न को जिन बस हिन पाणीअ जे झेड़े असांजा माण्हू असां खां खसिया आहिनि पर तूं उल्को न कर काकी तुंहिंजी दुआ सां आरब ऐं असलम ॿई मोटी ईंदा। नसीबा केड़ी महिल आई आहीं? बस हींअर गई आहियां। अम्मा सारा ए नसीबा खे चांहि ढुक त पीआरज। न काकी आउं चांहि पीअण कोन आई आहियां आउं बस थोड़ी देर लाइ तुंहिंजो मुंहुं ॾिसण आई हुयसि। बसड़ी अम्मा मूंखे हाणे तूं कोजा ॾिसंदी आहे हाणे त ॾिसण जहिड़ी बि न रही आहियां। काकी सभागी ओ अम्मा मूंखे सभागी न कोठ सभागी आउं अभागी आहियां। जे सभागी हुजां त मुंहिंजा 2 ललंग पुट दरिया सां पाण वटि न रोके हा पर अभागी आहियां तॾहिं त रुगो पई वाजायां। चाची तूं पंहिंजे पाण खे अभागी छो थी कोठी? काकी तूं सभागी आहीं ऐं सभागी रहंदी ऐं मुंहिंजी दिलि थी चवे आरब ऐं असलम इन ई अंगड़ ते मोटंदा ऐं तूं उन्हनि खे मोड़ पंहिंजे हथनि सां ॿधंदी आहे। अम्मा तुंहिंजे वात में गुलाब छल लफ़्ज़ तुंहिंजा सभागा थियनि मुंहिंजा बचड़ा हिन अंगड़ लुली लहनि छल घर वरनि। अम्मा मां पंहिंजे अखे उमेदूं ॾिसां बचनि खे मेंदियूं लाया गाना बदराया मोड़ ते ॾिसां जुबरियूं हणा। काकी असां सभिनीनि जी दुआउनि सां उहे ॾींहं ज़रूरु ईंदा। नसीबा जेकॾहिं तूं वांदी हुजी त मूंखे तड़ तां पाणी भराए अच। हा छो न काकी आउं सारा सां गॾु पाणी भराइण थी वञा ऐं पोइ ॾींहं जी मानी खी पोइ वेंदसि। ठीकु आहे अम्मा पर अम्मा झटि भरजे ही घर जा ख़ाली कख मूंसां जहिड़ो पिया कर। हाँ असीं जल्दी थी मोटी अचूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।